अगाटे ज़माने में हाकिम या बादशाह कोटनि ऐं क़िलनि में रहंदा हुआ। उन दौर में जंगियूं वधीक थींदियूं हुयूं। हू पंहिंजे बचाव लाइ क़िलनि ते वधीक ख़र्च कंदा हुआ। हेवी मशीनरी न हुजण बावजूदि ख़ूबसूरत ऐं मज़बूत अदावतूं जोड़ियूं वयूं। असांखे घणा कोट ऐं क़िला पकियनि सिरनि या पथर जा मिलनि था, पर सिंध जो दलील या दहलील कोट चीकी मिटीअ जो ख़ूबसूरत ऐं मज़बूत कोट ठहियलु आहे। अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार ऐं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे दलील कोट जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तो, ही कोट 1300 साल खां बि अॻु जो आहे। हिन किले जे बारे में हक़ीक़ी मालूमात न मिली सघी आहे त कंहिं ठाहिरायो कहिड़े दौर में। तारीख़ में एतिरी ख़बर पवे थी त हिन किले में राजा ॾहर जो पुटु देवराज बि रहंदो हो। अगाटे ज़माने में ही किलो फ़ौजी छावनी जी हैसियत रखंदो हो। हज़ारें फ़ौजी हिते रहंदा हुआ। 1832 ऐं 1840 में मीर नूर मोहम्मद खान टालपुर हिन जी मरमत कराई। 1840 ताईं बि ही किलो फ़ौजी मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदो रहियो। वापारी लिहाज़ खां हिन किले जी वॾी अहमियत रही आहे। हिते खोड़ वापारी रहंदा हुआ जिन जो हिंदुस्तान ऐं ॿियनि मुल्कनि सां कारोबार हलंदड़ हो। दोस्तो, जॾहिं मोहम्मद बिन कासिम राजा ॾहर सां मुक़ाबिलो कयो, उन वक़्तु हिन किले खे फ़ौज जे इस्तेमाल में आंदो वियो, जंहिं सबबि खोड़ वापारी हितां हलिया विया। उन दौर में सचनि, मोतियनि ऐं सोन ते ॾेती लेती थींदी हुई। हिन किले में का बि पुराणी इमारत नथी मिले, फ़क़ति हिकु वॾो कोट आहे। हिन कोट जूं भितियूं एतिरियूं त वेकिरियूं आहिनि जो हिकु ई वक़्तु 2 घोड़ा गॾु भॼी सघनि था। हिन कोट जो तामीराती कमु हूबहू कोट ॾिजी वांगुरु ठहियलु आहे। तामीर में चीकी मिटी कमांदी वई आहे। किले जी भितियुनि में ख़बर जो काठ इस्तेमालु थियलु आहे। हीउ कोट तक़रीबन 8-9 एकड़नि ते पखिड़ियलु आहे। दोस्तो, ही कोट सकरन शहर खां 3 किलोमीटर जे मुफ़ासिले ते नवाबशाह वेंदड़ रस्ते ते मौजूदु आहे। ही कोट गोल अडावत जो नमूनो आहे। दफ़ाई ख़्याल सां ठाहियो वियो हो। पुराणे ज़माने में ही फ़ौजी छावनी रही चुको आहे। हिन वक़्तु मलाह घराणे जे ज़मींदारनि जी मिल्कियत आहे, जेको सन 1951 में मोहम्मद उस्मान मलाह सरकार खां मुल्क ख़रीद कयो। हिन कोट अमुन ऐं ख़ुशहाली बि ॾिठी आहे त जंगियूं बि बर्दाश्त कयूं अथसि। असांजी कोशिशि हूंदी आहे त सिंध जे माॻनि खे एक्सप्लोर कयो वञे। वीडियो पसंदि आई त लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।